नाज़रीन आवाज़ टीवी के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवांखे भली कार। नाज़रीन आवाज़ टीवी तरफ़ां कल न्यूज़ हिकिड़ी ब्रेक कई वई ऐं न्यूज़ इहा हुई त फेडरल गवर्नमेंट जेका निगरान फेडरल गवर्नमेंट आहे उन इरसा एक्ट में तरमीम आणे रही आहे। इरसा एक्ट में तरमीम ज़रिए जेको नओं चेयरमैन हिकिड़ो मुक़ररु करण जा जूं तयारियूं आहिनि, जेको ड्राफ्ट ऐं डॉक्यूमेंट साम्हूं आया आहिनि, उन हिसाब सां सॼो जेको स्ट्रक्चर आहे इरसा जो उनखे तब्दील करण जूं कोशिशूं थियनि पियूं ऐं उन जे लाइ ऑर्डिनेंस हिकिड़ो अची वियो न वियो आहे, पर उनखे आणण जूं तयारियूं आहिनि ऐं उहो काबीना खे हिकिड़ी समरी बि मोकिली वई। तव्हांखे असां कल्ह बि ॾेखारीसीं, अॼु बि असांजी स्क्रीन ते उहा समरी हलंदड़ आहे। उन जे लाइ इरसा एक्ट में तब्दीली सां जेको रेगुलेटरी स्ट्रक्चर आहे हुनखे ठीकु ठाक क़िस्म जो छियो रसण जो इम्कान पैदा थी वियो आहे। इन ते काफ़ी एतिराज़ बि आया आहिनि, पर हाणे इनखे हू कीअं खणी त निगरान हुकूमत जो आख़िरी हफ़्तो हले पियो, आख़िरी ॾेढ हफ़्तो हिकिड़ो हले पियो जंहिंमें सभु कुझु करणु चाहिनि था, पर इन जी बैकड्रॉप में इन जी डेवलपमेंट फर्दर अॼु इहा थी आहे त क़ौमी इक़्तिसादी काउंसिल ऐं CCI जो इजलास घुरायो आहे। इहो इन बैकड्रॉप में CCI जो इजलास घुराइणु, गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास घुराइणु जेको आहे इहो ख़ुदि हिकिड़ो सवालिया निशान थी पियो आहे। असांजे ज़रिए असांखे ॿुधायो आहे जेतोणीकि CCI जे इजलास में गैस जा कुझु मामला खयां वञनि पिया, जेके टाइट गैस रिज़र्व्स आहिनि उनखे प्रोमोट करण लाइ, उनखे उनमें इन्वेस्टमेंट आणण लाइ कुझु मुराहतूं ॾियण जी कोशिशि आहे जेके एजेंडा साम्हूं आई आहे। हीअ एजेंडा आइटम अञा हिन में शामिलु न कयो आहे, पर मुमकिन आहे एनी अदर एजेंडा आइटम में इहा शइ ओचितो आणे ऐं हिन ते कार्रवाई कई वञे। इहो हमेशह थींदो आहे सरकारी मीटिंग में, जंहिंमें घणे भाङे इहे शयूं पब्लिक में न आहिनि आणबियूं ऐं आख़िरी टाइम ते एनी अदर एजेंडा आइटम में इन्हनि वॾियुनि मीटिंग्स में शामिलु थींदो। त ॿ बेसिकली सुभाणे इजलास वॾा थी रहिया आहिनि, हिकिड़ो क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो जंहिंमें सूबनि ते जेका फेडरल गवर्नमेंट जूं स्कीमूं आहिनि, ॿिया ख़र्चा आहिनि, उहे सूबनि खे ॾियण जी तयारी आहे। उन्हनि ते सूबनि सख़्तु एतिराज़ बि कयो आहे सिंध समेत, पर ॿियो इजलास जेको आहे गॾियल क़ौमनि वारी मुफ़ादनि वारी काउंसिल जो आहे। हाणे छा थी सघे थो, हुन जो छा प्रोस्पेक्ट्स आहिनि, फर्दर हिन जूं इम्प्लीकेशन छा असां ते थी सघनि थियूं, असांजे लाइ बहितरु आहे सिंध जे लाइ बहितरु न आहे, हिन ते असां ॻाल्हाईंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी फज़ला कुरैशी साहब, ऐं उन्हनि सां गॾोगॾु असांखे ज़ूम लिंक ते मौजूदु आहिनि तज़िए निगार लेखक आहिनि नसीर मेमन साहब। साईं वॾी महिरबानी तव्हां महिमाननि जी तव्हां जॉइन कयो। कुरैशी साहब खां मां शुरू कंदुसि। कुरैशी साहब, हीअ तव्हां ॾिसो पिया इरसा एक्ट में तयारियूं थियूं आहिनि, पर क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास बि शुरू थी वियो आहे, उहो बि सुभाणे थी रहियो आहे। त जेकॾहिं पाण हितां शुरू कयूं क़ौमी इक़्तिसादी काउंसिल सां, क़ौमी इक़्तिसादी काउंसिल इजलास सां, त इहे उनमें छा करणु वञनि पिया इन इजलास में? नेक्स्ट ट्रेंच आहे IMF जी नेक्स्ट ट्रेंच जेका आहे सा बदल आहे त हुननि चयो अथऊं त तव्हां PSG में हेडिंग कयो। अवां जो जेको PSG पिया तंहिंमें जेके बि सूबाई या सूबाई रिलेटेड सब्जेक्ट जूं स्कीम्स आहिनि से कढो, त इन जे करे ऐं उहो डेलीगेशन जेको अची रहियो आहे फाइनल ट्रांच डिस्कस करण लाइ, इन करे फाइनेंस मिनिस्टर जेको 2 हफ़्ता अॻु इहो ऐलान कयो त असां कढंदासीं, ऐं पाण हुन इंटरनल मीटिंग बि कई जिते कंहिं ॻाल्हि ते नतीजे ते न पहुची सघा। पोइ इहो सजेस्ट थियो त सूबनि खे इन्वॉल्व कजे। पोइ हिन नेशनल इकोनॉमिक काउंसिल जा इहो एजेंडा पधिरो कयो ऐं पोइ उहा मीटिंग फ़िलहालु पोस्टपोन इन करे थी वई जो 3 सूबनि इन ॻाल्हि ते एतिराज़ कयो, जंहिंमें सिंध, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा, त असां इहो अफोर्ड कोन था करे सघूं पिया ऐं इट इज़ टू अर्ली। इहे फ़ैसिला जेके थियणा आहिनि त नई गवर्नमेंट करे असां इन में पार्टिसिपेट कोन करे सघंदासीं। पोइ इहो इजलास ख़तमु थी वियो। वरी लाल ऑफ सडन कल्ह अख़बारनि में अपीयर थियो त इजलास सूमर ॾींहुं थी रहियो आहे। हाणे इन गॾोगॾु इहा ॻाल्हि बि आई, जीअं मौसम चयो त पंहिंजो गॾोगॾु CCI बि थींदी। CCI जो आइटम जो जेको आहे सो हिकिड़ो रुॻो ऐलान कयो वियो आहे, बाक़ी जेको आहे सो काउंसिल ऑफ कॉमन जो आहे। पर इहे सभु ॻाल्हियूं गुज़िरियल हफ़्ते को बाज़ार में गश्त करे रहियूं आहिनि। एतिरे क़दुरु जो CCI वारी जेका समरी जेका आहे पंहिंजो इरसा ते चेंज करणु, उहा 24 तारीख़ ते सर्कुलेट थी आहे। पर मूंखे हैरान इन ॻाल्हि जी आहे त सिंध गवर्नमेंट जे या उन्हनि जे हल्कनि मां इन ते को बि रिएक्शन न आयो आहे। यानी कि इहे ॿई जेके सब्जेक्ट्स आहिनि, ADP जी लोड शेडिंग ऐं तंहिंखां पोइ जेका इरसा जी जेका चेंज आहे, उहा सभु सूबे सां रिलेटेड आहिनि, ख़ुसूसन सिंध सां। छाकाणि इरसा फ़ैसिलनि में सभ को घणो सूबो सिंध ऐं बलूचिस्तान मुतासिर थींदा आहिनि। छाकाणि मूं कॾहिं बि कोन ॾिठो आहे त इरसा जे डिसीशन ते गुज़िरियल 35 सालनि में को एतिराज़ पंजाब मां या KP मां आयो हुजे।
हमेशह सफ़र असां आहियूं, पाणी असांजो थो फुरिजे, एसरा में हमेशह असांजो मेंबर मुखालफ़त कंदो ईंदो आहे। उन एक्ट खे जंहिं नमूने चेंज करे रहिया आहिनि त जेको प्रेज़ेंट जेका स्टेटस आहे इन में ॿ ॻाल्हियूं मां कॉन्स्टिट्यूशनल करे वञा। जी साईं। कॉन्स्टिट्यूशनली जेको बि इर्साद या पाणीअ जो जेको बि रिलेटेड इशू आहे सो अंडर आर्टिकल 155 जेको आहे सो CCI जे परव्यू में आहे, फेडरल कैबिनेट जे परव्यू में न आहे। इहो इशू जेकॾहिं अचिणो हो त उहो अचिणो। नंबर 2 त रेगुलेटरी अथॉरिटीज़ जेके बि आहिनि से बि CCI जे अंडर पार्ट 2 में आयल आहिनि। माना इर्सा एज ए रेगुलेटरी अथॉरिटी इज़ अगेंस्ट सब सर्वेंट टू CCI। हाणे इहे ॿ ॻाल्हियूं जॾहिं ॿई चेंजिस अची रहियूं आहिनि, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी ख़बर कोन थी पए त उन में क्लियरेंस मिलियो आहे। स्टेट अवे कैबिनेट लाइ समरी खणी वञणु इहा का बदनीयती जी ऐं इरेगुलरिटी ऐं अनकॉन्स्टिट्यूशनल ॻाल्हि आहे। हालांकि अनकॉन्स्टिट्यूशनल एब्रोगेट न आहे थियल, कॉन्स्टिट्यूशनल अञा हले थो पियो, त इहो त कॉन्स्टिट्यूशनली ब्लंडर आहे। इहो साईं कुरैशी साहब कॉन्स्टिट्यूशन त जेके इहे फ़ैसिला कंदा आहिनि उन्हनि जे लाइ कागज़ जो टुकड़ो ई रहिजी वेंदो आहे। पर तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, असम्बली मोकिली वई आहे काबीना खे ऐं काबीना जे शायदि अप्रूवल ॾियण खां पोइ इनखे थी सघे थो सुभाणे CCI जे इजलास में आंदो वञे। मां नसीर साहब वटि ईंदुसि। नसीर साहब, तव्हां सॼी समरी पढ़ी बि आहे, तव्हां कल्ह ट्वीट बि कयो आहे हिन ते, त इन समरी में तव्हांखे छा नज़र आयो, छा करणु वञनि पिया ऐं सूबनि खे ज़ाहिर सूबा उते जॾहिं CM साहब ऐं सिंध जी जेके मेंबर आहिनि शमशाद अख्तर साहिबा उहे सिंध खे रिप्रेज़ेंट कनि पियूं CCI में, त तव्हां सम्झो था त शमशाद अख्तर साहिबा उते वेही एहतजाज कंदियूं या हिन मामले ते ॻाल्हाईंदियूं, उन्हनि खे ख़बर ई कोन हूंदी कंहिं शइ जी? मोहसिन, सभ खां पहिरियों त इहा ज़िम्मेवारी थिए थी सिंध जे सूबाई हुकूमत जी। ही अंदाज़ो करियो ही को ओचितो अॼुकल्ह जी ॻाल्हि कान्हे। 18 तारीख़ ते इर्सा पारां पाणीअ जे मामलनि वारे वज़ारत खे या समरी अमेंडमेंट जी मोकिली वई। इर्सा चेयरमैन जी सही थियल आहे ऐं हुन में लिखियल आहे त असां सूबाई मेंबर्स जेके इर्सा मेंबर्स आहिनि उन्हनि खे कॉपी कयल आहे। मूं अॼु हिकिड़े इर्सा जे सूबाई मेंबर खां पुछो, चए थो असांखे लेटर ई न मिलियो आहे। माना हैरत जी ॻाल्हि आहे त इर्सा जो चेयरमैन पंहिंजे ई एक्ट में अमेंडमेंट थो प्रपोज करे ऐं पंहिंजे मेंबर्स खे ॿुधाए बि नथो, अंदरूनी तौर मेंबर्स जे फोरम ते डिस्कस बि नथो करे ऐं इहो बि नथो ॾिसे त इहो संदसि इख्तियार में नाहे त हू पाण का समरी मूव करे इर्सा एक्ट में अमेंडमेंट जी। मजाज नाहे चेयरमैन अहिड़ी कंहिं एक्ट जे तरमीम प्रपोज करण जी, हुनखे राइट ई कोन्हे को, इज़ नोबडी टू प्रपोज एन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट। ही प्योरली सूबाई जेको आहे गॾियल काउंसिल मफ़ादनि वारी काउंसिल जो सब्जेक्ट आहे। आइन जी फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट में जीअं साईं ॿुधायो फज़ला साहब त इहो काबीना वटि आहे ई कोन, तंहिंजे करे जेको कुझु बि इनिशिएट थियणो हो, जेका बि ॻाल्हि थियणी उहा एक्चुअली उते थियणी। इर्सा कीअं थी एक्ट में तरमीम जो प्रपोजल मोकिले। नसीर साहब, या समरी तव्हां चओ था समरी इर्सा चेयरमैन डायरेक्ट मोकिली आहे मिनिस्ट्री ऑफ वाटर रिसोर्सिस खे। वाटर रिसोर्सिस उहा समरी ठाही आहे, मोकिली आहे कैबिनेट खे। कैबिनेट उतां अप्रूव कंदी या न कंदी उहा मोकिली वेंदी CCI खे, जेकॾहिं उहो CCI खे अहम सम्झनि था। हीअ त असां वटि नंढा नंढा डिक्टेटर वेठा आहिनि। हीअ त डिक्टेटोरियल रिजीम में इहे थींदो आहे, न सूबनि खां पुछनि था, न इर्सा चेयरमैन साहिब कंहिं खां पुछणु गवारा करे थो। त हीअ त आमरियत जेकर हिननि खे मरणी आहे आमरियत त मणी छॾनि, बाक़ी हीअ खामखाजा हीअ जेके हीअ सिंधी में तिरकतालियुनि वारा कमु कनि वेठा, इंतिज़ामी तिरकतालियूं। हुन पाणी वारी वज़ारत खे मोकिली, पाणी वारी वज़ारत वरी लैंड जस्टिस खे मोकिले छॾी वेटिंग जे लाइ। हुननि साहबनि वेट करे ॾेई छॾी ऐं काबीना खे मोकिले छॾियो। माना ही वफ़ाक़ न, ही मर्कज़ वारो रवैयो आहे, ही सरासर गैर आइनी कमु आहे। ही सभु माण्हू आइन जी भंकड़ी जा मुर्तकिब थिया आहिनि। सिंध हुकूमत त पहिरियों कमु इहो करे त हिनखे लेटर मोकिले, हिनखे लीगल नोटिस मोकिले छॾे त तव्हां थींदा कहिड़ा आहियो असम्बली मूव करण वारा। इर्सा जे सिंध मेंबर खे बि पंहिंजी ऑफिशियल पोजीशन वठणु घुर्जे, सिंध जी हुकूमत खे पोजीशन वठणु घुर्जे। तव्हांखे मां ॿुधायां त हिन तरमीम वसीले जेको हींअर छा तरीक़ो थींदो आहे त चेयरमैन वारे सां रोटेशन ते हर सूबे जो मेंबर वारे सां चेयरमैन थींदो आहे इर्सा, ऐं ही हुनखे ओवर रूल करे वफ़ाक़ी हुकूमत जो हिकिड़ो सर्विंग या रिटायर्ड ब्यूरोक्रेट ग्रेड 21 जो आणींदा, जेको वज़ीर आज़म पंहिंजी मर्ज़ीअ सां रखंदो। चेयरमैन खे इन समरी में जेके चेयरमैन खे लामहदूद इख्तियार न विया आहिनि, त मर्ज़ी आहे जेको करे। ऐं हुनजे लाइ टेक्निकल कमेटी उहो अलॻि रखे पियो माहिरनि जी, जंहिंखां उहो राय वठंदो ऐं पोइ सूबा उते सिर्फ़ु जेके मेंबर आहिनि उते सिर्फ़ु पंहिंजूं पघारूं खणणु ईंदा।
ही त मेंबर डमी थी वेंदा आहिनि सां, छो त हुनखे त चेयरमैन खे बि इख्तियार आहे त हू जेकर कंहिं इंस्टॉलेशन जे तहफ़ुज़ लाइ चाहे त वफ़ाक़ी हुकूमत खां लॉ एनफोर्समेंट इदारनि जी मदद वठी सघे थो। मूंखे न ख़बर त कहिड़ा अहिड़ा असास अहिड़ा माॻ थी पिया आहिनि जिन जी हिफ़ाज़त इरसा जो ज़िम्मो थी पई आहे ऐं उहा मदद वठे कानून लागू कंदड़ इदारनि जी। सही डिजाइन पे बेसिकली नसीर साहब डिजाइन पे मां कुरैश साहब ही त 1 यूनिट साईं नसीर साहब ही त सिधो सो 1 यूनिट मणण जी तैयारी आहे इन्हनि जी पाणी जे मामले में ऐं सिंध जो पाणी चोरी करण जी तैयारी आहे। मां हिकिड़े ॿिए मामले ते अचां थो, तव्हां छा चवंदव त ही इरसा एक्ट में ही 1 यूनिट मड़े छा हासिल करणु चाहिनि था? दुनियाती नज़र अचे थी पई, छाकाणि चेयरमैन इरसा खे विहारे करे 18 तारीख़ समरी ड्राफ्ट कराई वई आहे। उन ते 18 जी डेट आहे, 19 ते उते मिनिस्ट्री पहुती आहे वाटर एंड पावर में। उन वरी 22 तारीख़ लॉ मिनिस्ट्री खे मोकिली आहे, वरी 23 तारीख़ लॉ मिनिस्ट्री क्लियरेंस ॾिनो आहे ऐं 24 तारीख़ वरी समरी ठही कैबिनेट। माना त 4 ॾींहंनि में उहा कार्रवाई थी आहे जेका असांजे जेको ब्यूरोक्रेटिक सिस्टम में 4 हफ़्ता या 4 महीना वठंदा आहिनि। नंबर 1। नंबर 2 इहा जेका ॿी जेका ॻाल्हि कई त इहो इन में अपीलेंट अथॉरिटी पहिरियों हुई जेका इरसा जी सा CCI। हाणे एक्ट लॉ चए थो त न, इहो वरी चेयरमैन ॿुधंदो अपील। जेकॾहिं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट को फ़ैसिलो कयो आहे, हिन जी CCI पंहिंजो सॉरी इरसा को फ़ैसिलो कयो आहे त उन जे ख़िलाफ़ अपील वरी पहिरियों चेयरमैन ॿुधंदो, पोइ काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में वेंदी ऐं इन खां पोइ जेके बि ॿिया जेके बि हूअं छा आहे जो हिन वक़्तु जेका इरसा जी टेक्निकल कमेटी आहे तंहिंमें वापदा ऐं एनवायरमेंट डिवीजन ऐं मौसमियाती खातो ऐं 4 सूबनि जा एक्सपर्ट्स आहिनि सेक्रेटरी लेवल ते जेके टेक्निकल गाइड कंदा आहिनि इरसा खे। पर हाणे जेका आहे त उन जे बदिरां हिकिड़ी डमी बॉडी बि क्रिएट कई वेंदी, टेक्निकल एक्सपर्ट कमेटी। माना उहा वरी ओवर एंड अबव ईंदी। हिकिड़ो त पंहिंजो चेयरमैन ओवर एंड अबव अचे, ॿियो वरी उनखे एडवाइज करण लाइ टेक्निकल ओवर एंड अबव अचे, तंहिंखां पोइ उनखे एसिस्ट करण लाइ वरी जेके लॉ एनफोर्सिंग एजेंसीज से हुजनि। भई छा पिया कयो, थी छा रहियो आहे इहो, वेयर द थिंग्स आर मूविंग। ऐं इन खां पोइ अहिड़ियूं शयूं डिज़ाइन थियल आहिनि जीअं हाणे ॿियो आईंदा अचे पियो त चोलिस्तान में पाणी पहुचाइबो। सर नसीर कुरैश साहब कमांड एरिया आहिनि। जी कुरैश साहब, मां इहो चोलिस्तान वारे मामले ते पाण ॻाल्हाईंदा, मूंखे हिकिड़ो ब्रेक वठण जी इजाज़त ॾियो। मां ब्रेक वठूं था न, चोलिस्तान जो मामलो तमामु अहम आहे ऐं पाण इहो ब्रेक वठी हिन ते वधीक ॻाल्हायूं था। नाज़रीन, इरसा एक्ट जी त असांजे ॿुधायो आहे, हिन में कुझु ॿियूं जेके पोयां डिज़ाइन्स आहिनि, कीअं सिंध जो पाणी चोरी करण जी तैयारी आहे, इन ते ॻाल्हायूं था पर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, वेलकम बैक। फज़ला कुरैश साहब असां गॾु मौजूदु आहिनि, नसीर मेमण साहब असां गॾु मौजूदु आहिनि। मां फज़ला कुरैश साहब हिकिड़ी चोलिस्तान डेवलपमेंट जी स्कीम आंदी वञे पई जेका ख़ुदि थी सघे थो वञी CCI मां ई हिन जी अप्रूवल वरिती वञे। नसीर साहब खां हिकिड़ो मां सवाल कयां थो, पोइ कुरैश साहब वटि वापसि अचां थो। नसीर साहब, ही सभु जेको जो डिज़ाइन आहे जो मक़सदु आहे त इरसा जो मेंबर जेको सिंध जो मेंबर आहिनि उन्हनि खां बि न पुछियो वियो, न ॿुधायो वियो। छा इहो मुमकिन आहे त हेॾे सारे फेडरेटिंग यूनिट में तव्हां सूबे जी राय बि न वरिती, जेको लाॻापियल सूबो आहे उनजी बि राय न वरिती, उनखे को ख़त न लिखियो या उनखां पुछियो ई न वियो, ऐं त डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशन जा फ़ैसिला, माना कॉन्स्टिट्यूशन में तरमीम CCI जे मैंडेट में इंक्रोचमेंट करे काकड़ साहब जेको आहे इहो सभु शयूं कराइणु चाहे थो ऐं कंहिंखे ख़ुशि करणु चाहे थो? अच्छा, ही मैंगल साहब जेको चेयरमैन आहे, मूंखे पंहिंजे के कांटेक्ट ॿुधायो त हुन शुरूआत में थोरी मज़ामत कई। हुन चयो त तव्हांखे करिणो आहे त पाण वञी कयो, असांजे थ्रू न कराए। पर मूंखे लॻे थो त वस वारा नथा बेवस थी वियो हूंदो। मां ज़ाती तौर सम्झां थो त इहो चेयरमैन अहिड़ी इरसा जे एक्ट में तरमीम प्रोपोज करण खां चङो हो त पंहिंजी उहिदो रिलिंक्विश करे छॾियां। कड़ी क़यामत पे आई जेकर तव्हां मेंबर इरसा न रहो, पंहिंजे हिकिड़ो स्टैंड वठो। त ही आइन जी भंकड़ी आहे, सुभाणे इहो मामिलो को अदालत में खणी वञे। मां ज़िम्मेवार माण्हू आहियां, मां अहिड़ो कमु नथो करे सघां, पर हिते असां वटि मुसीबत आहे त उहिदनि ते माण्हू ईअं था चिंबड़नि जीअं सम्झो को मुर्दो। ही अहिड़नि मौक़नि ते पंहिंजी कॉन्स्टिट्यूशन न चेयरमैन इरसा वटि बि इख्तियार आहिनि, ईअं को डमी गुॾो न आहे उहो।
उनखे घुर्जे ऐं उनखे कुझु नथो केरु करे सघे, वधि में हटाए छॾे असां सूबे खे चवंदा हिनखे वापसि कयो, सूबो वापसि करे छॾिया। पर इहो जेको सॼो तरीक़ो आहे, तव्हां सूबनि खे ओवर रूल करियो, तव्हां कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेसिस खे ओवर रूल करियो, तव्हां काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे ओवर रूल करियो। तॾहिं मूं चयो न त वञो ॾिठा त हिकिड़े मर्कज़ में वेठा आहिनि ऐं वफ़ाक़ जे बजाए मर्कज़ हलाइण वारो रवैयो आहे। हीअं तव्हां रिसेंटली ॿुधो हूंदो त कुझु पार्टियुनि इशारा पवंदा त असां अहिड़ी तरमीम ख़तमु कंदासीं, असां NFC में सूबनि जो शेयर बि घटाईंदासीं। ही सॼो रिवर्सल करणु चाहिनि था, जेको नाले मात्र को सूबनि खे इख़्तियार आहिनि, मां चवंदो नाले मात्र इख़्तियार आहे, उहे बि फुरण था चाहिनि। हाणे वफ़ाक़ मां हिकिड़ो 21 करोड़ जो जेको ऑफिसर वेंदो, जंहिं सॼी ज़िंदगी मातहती कई आहे, जंहिं फ़ोनुनि ते बदिलियूं ऐं ठेका ॾिना हूंदा, उहो सम्झो था त सूबनि जे राइट्स लाइ उते फाइट कंदो। ही त सूबनि जा नुमाइंदा आहिनि जेको थोरो घणो रड़वाको कंदा आहिनि। सो ही कंप्लीटली अनकॉन्स्टिट्यूशनल मैटर आहे, सूबनि जे डोमेन में इंफ्रिंजमेंट आहे, उन जी कॉन्स्टिट्यूशनल राइट्स जी वायोलेशन आहे। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त इरसा जे मेंबर खे, सिंध जे इरिगेशन जे वज़ीर खे, सिंध जे वॾे वज़ीर खे इन ते हिकदमि वफ़ाक़ सां स्ट्रॉन्ग मौक़िफ़ रखणु घुर्जे ऐं उन जो लीगल कॉन्स्टिट्यूशनल ऐं जेके बि ॿिया राइट्स आहिनि उन में सिंध जो केस ॾाढो स्ट्रॉन्ग आहे। ॿियनि सूबनि सां लॉबिंग करणु घुर्जे। ही चइनि ई सूबनि जो मसइलो आहे, उन ते सख़्तु मौक़िफ़ कजे, अहिड़ियूं शयूं हज़म थियण न ॾिजाए। मां कुरेश साहब तव्हां ॻाल्हि कई चोलिस्तान डेवलपमेंट जो हिकिड़ो प्लान आणनि पिया, जंहिंमें चोलिस्तान खे 20 लख एकड़ ज़मीन हुननि जी आबाद करण लाइ इतां उन्हनि खे मूव कयो आहे उन्हनि, ऐं इरसा खां ज़ोरी मंज़ूरी वरिती वई आहे, 4-1 सां सिंध जी मुखालफ़त कई, ऐं उहो हाणे पाणी ॾियण जी कोशिशि आहे चोलिस्तान डेवलपमेंट खे। ज़ाहिर आहे मथे फोरम ते इहो मामिलो वेंदो ऐं इहो प्रोजेक्ट बि अॻिते हलंदो ऐं 20 लख एकड़ ज़मीन पंजाब में चोलिस्तान एरिया में आबाद थींदी। सो इन हवाले चोलिस्तान ते असांखे ॿुधाइजो इहो प्रोजेक्ट छा आहे साईं? सर आबाद थींदी या न थींदी इहा त ॻाल्हि बि आहे। रिसेंट पास्ट में छा थियो त जॾहिं सतलुज में एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाणी आयो, इंडिया में फ्लड वाटर जॾहिं आयो त सभिनी चयो त बाबा वाह वाह सतलुज में पाणी अची वियो आहे, हाणे इन पाणीअ खे यूज़ करण लाइ डैम्स ठाहियो, स्टोरेज ठाहियो ऐं मथे चनाब ते बि डैम ठाहे ऐं एक्स्ट्रा पाणी अवेलेबल कयो त जीअं असां चोलिस्तान खे आबाद कयूं। पोइ हिननि चोलिस्तान में कोई तव्हां वांगुरु चोलिस्तान को 60 लख एकड़ आहे, जंहिंमें हिननि पार्ट 1 करे सिमाल चोलिस्तान जे नाले सां 20 लख एकड़ जी ईयर मार्किंग कई आहे ऐं उन 20 लख एकड़ खे पाणी पहुचाईंदा, जंहिंमें हिननि एग्जिस्टिंग कमांड जो पाणी खणणो कयो आहे। वरी ॿियो बिलीव कयो अथऊं त असां हिन में फ्लड वाटर यूज़ कंदासीं। हालांकि इहो जेको हिननि जेका डेटा या जेका प्रोजेक्शन कई आहे सा 2015 जी का स्टडी हुई, माना 8 साल अॻु। उन खां पोइ टोटल वाटर रिजीम चेंज थी वई आहे, इन्वायरमेंटल जे करे एक्स्ट्रा पाणी अचणु बंदि थी वियो आहे। फ्लड वाटर जेको आहे सो हार्डली 10 ॾींहं अचे थो पियो। हिननि चयो आहे त असां 30 जून को वठी करे ऐं 13 सितंबर ताईं पाणी खणंदासीं, उन में फ्लड वाटर बि शामिल आहे। बाबा तव्हां वटि एग्जिस्टिंग कमांड लाइ पाणी कोन्हे, सिंध में थोरी पंजाब में, उन में पाणी कोन्हे। ऐं जेकॾहिं तव्हां फ्लड वाटर सो कॉल्ड खणंदव त उहो तव्हांखे कहिड़ी ख़बर ते फ्लड त तॾहिं थींदी जॾहिं कोटड़ी कमांड जी तव्हां 100% पूरी करे पोइ फ्लड कयो। तव्हां मथे पाणी ॾिठो था, पाणी खणी छॾियो, जीअं हाणे तव्हां सीजी लिंक कैनाल वहायो था पिया, इहो सख़्तु ख़तरनाक आहे। इहे ॿई जेके क़दम आहिनि सिंध जे लाइ तबाही आहिनि ऐं सिंध जे एग्रीकल्चर जे लाइ, सिंध जे इक़्तिसादियात लाइ, सिंध जे कोस्टल एरियाज़ लाइ इहो तबाही जो पेशकशूं आहिनि। ऐं मूंखे का ख़बर कोन थी पए त सिंधी सोसाइटी, सिंधी गवर्नमेंट, सिंध जो थिंक टैंक ते सभु इन ॻाल्हि ते ख़ामोश आहिनि, जहिड़ो का कुझु थिए कोन थो मुल्क में। इहा ऐं तंहिंखां पोइ मां 2 ॾींहं थिया त कंहिं बि सिंधी अख़बारनि में इन ते ॻाल्हि कोन आई आहे। ऐं कल्ह पहिरियों दफ़ो इहा सॼी ॻाल्हि ब्रेक थी आहे आवाज़ TV ते राति जो 10 बजे। हाणे मौसम इन्हनि हालातुनि में असां किथे बीठा आहियूं, असांजी गवर्नमेंट किथे बीठी आहे, सिविल सोसाइटी किथे बीठी आहे, एग्रीकल्चर चैम्बर्स किथे बीठियूं। इहा ॻाल्हि अॼु को 2 महीना अॻु बि मूं एग्रीकल्चर चैम्बर जे नुमाइंदनि सां ऐं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी वाइस चांसलर सां डिस्कस कई त हीअ शयूं डिज़ाइन थी रहियूं आहिनि। 2 ॾींहं 1 ॾींहुं ख़बर हुई, तंहिंखां पोइ ॻाल्हियूं डेढ़ थियूं, का बि इन ते कंसिस्टेंसी कोन थी। बाबा मुंहिंजी या नसील जे तुंहिंजे एकड़ बि ज़मीन कोन्हे ऐं असां वेठा इन्हनि जे लाइ जेका ॻाल्हि था कयूं पिया, इहा ॻाल्हि सोचणु सम्झण जी आहे। ऐं इन ॻाल्हि ते ॾिसो वधीक नसीर साहिब कहिड़ी रोशनी विझी सघे थो। नसीर साहिब कुरेश साहिब चवण आहे त केरु मूव थियण लाइ तयारु कोन्हे। असांजी तव्हांजी त वाक़ई एकड़ बि ज़मीन कोन्हे, पर उसूली मौक़िफ़ त आहे। सिंध जे उसूली मौक़िफ़ हिन मुल्क जे कानून ऐं आइनी जेका असांजो राइट आहे, सिंध जे माण्हुनि जो राइट आहे, उन ते त बीह सघिजे थो, उन ते त ॻाल्हाए सघिजे थो, उन में त का अहिड़ो मसइलो आहे कोन।
कि सभिनी सियासी तोड़े गैर सियासी तोड़े समाजी धुरियन ऐं मीडिया ख़ामोशी इख्तियार कई आहे मजमूई तौर ते? मोहसिन, मूंखे लॻे थो त थोरो इंफॉर्मेशन फ्लो जो गैप आयो आहे। जीअं राति इंफॉर्मेशन सोर्सेस खां मिली, तव्हां असां फज़ला साहिब हिक ॿिए सां शेयर कई, तव्हां उन ते इनिशिएट करे वरितो, त हाणे होप करे सघिजे थी त इन ते को माना ओपिनियन लीड करणो थो पए। अॻु जीअं अॻु भरायूं उन तरह सां नथियूं थियनि जीअं अॻु में मोमेंटम जनरेट थींदो हो। बदकिस्मती सां असांजूं जेके पार्लियामानी ऐं नॉन पार्लियामानी सियासी धुरियूं आहिनि सिंध में, उहे बि हींअर छो त सॼो वक़्तु ऐं सॼो ध्यानु चूंडुनि जे उनजे कैंपेन में आहे, त हिननि मामलनि खे शायदि ॾिसनि ई कोन पिया। चोलिस्तान वारो मामलो महीनो ॾेढ महीनो अॻु में असांखे किथां डॉक्यूमेंट्स दोस्तनि शेयर कया, असां उन बि तव्हांजे प्रोग्राम में ॿियनि हंधनि ते डिबेट कयो। मां फज़ला साहिब जी इन ॻाल्हि खे सेकंड थो कयां त जेकर हिकु भेरो तव्हां कमांड एरिया एस्टेब्लिश करे वरिती, सादी ॻाल्हि, तव्हां चयो त असांखे 20 लख एकड़ आबाद करणी आहे। सतलज में लास्ट टाइम कॾहिं एतिरी ॿोॾ आई, तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हांखे यादि हूंदो, मूंखे नथो यादि पए लास्ट 10 इयर्स में एतिरो फ्लो आयो। सो जेका 10 साल पाणीअ जो उहो फ्लो नथो जनरेट थिए, तव्हां हिस्टोरिकल डेटा ॾिसो, तव्हां कहिड़ो छा ड्राई डैम ठाहींदो छा? उहो त लटिजी वेंदो। जॾहिं हिकु भेरो तव्हां डैम एस्टेब्लिश कंदो, ऐं ज़हन में रखिजो त इहो जेको मैप आहे हिन जो, उन में इहे डैम्स लिंक कैनाल सां कनेक्टेड अथव। ईअं न आहे त उहे आइसोलेशन में डैम्स आहिनि जेके रुगो रिवर बेड ते। सो जे रिवर मां पाणी न आयो, छा चवंदा त होॾां ॾिसो लखे एकड़ ज़मीन, मिसकिन माण्हू, वसे बजा ग़रीब चोलिस्तानी वेचारा केॾां वेंदा, तंहिंजे करे वक़्ती तौर सां तव्हांजो पाणी डाइवर्ट था कयूं, पाणी ईंदो मोटाए ॾींदासीं। इहे तव्हां हवालो ॿुधिजो ईंदड़ सालनि में जीअं थी वियो। ऐं पोइ इहो फ्लड कैनाल आहिस्ते आहिस्ते रेगुलर कैनाल्स में कन्वर्ट थी वेंदा, जीअं सीजे ऐं टीपी थिया हुया। तंहिं करे ही टाइम आहे त सिंध गवर्नमेंट इन ते बिल्कुलु चिटो मौक़िफ़ रखे त ही तव्हां हिकिड़ी फ्लड बेस्ड बारानी सिचुएशन ते कीअं था डैम्स ऐं लिंक कैनाल जा नेटवर्क एस्टेब्लिश करे, ऐं तव्हां ठाहियो हिकिड़ी कमांड एरिया साहिब हेॾी वॾी, बिल्कुलु इहो अॻिते हली सुन जे हिसे जो पाणी डाइवर्ट थींदो। उन खां सवाइ ॿियो को तरीक़ो कोन्हे, छो त हींअर 91 जे अकार्ड में जेतिरो बि पाणी इंडस में अचे थो, उहो सॼो हिकु फड़ो कमिटेड आहे कैनाल्स जे अंदरि, उनजी इंडेक्स मौजूदु आहे, इंडेक्स मौजूदु आहे। सो मां इन ते ॾाढो सीरियसली कंसर्न आहियां त इहो प्रोजेक्ट जेकर अॻिते हलियो त इन वक़्तु सवाइ ड्राई ईयर्स जेके तव्हां सम्झो त 9 मां 10 मां 8-9 साल ड्राई ईयर्स आहिनि, इन्हनि जो पाणी क्रिएट न थींदो जनरेट सिस्टम में, इहो पाणी अॻो पोइ सिंधु मां डाइवर्ट कयो वेंदो। सिंध हुकूमत खे हींअर खां हिन ते बिल्कुलु चिटो ऐं सख़्तु मौक़िफ़ रखणु घुरिजे। इहा स्कीम अॻिते वधंदी त सिंध लाइ ख़तरनाक। कुरैशी साहब, तव्हां सां आख़िरी सवाल नसीर साहब हिनखे कंक्लूड कयो आहे, हिन सॼे पाणी जे मामले खे। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल में हाणे जेके वफ़ाक़ जूं स्कीमूं आहिनि, उहे सिंध जे मथां बार घणो ईंदो सर? इहो केतिरियूं स्कीमूं आहिनि हींअर फेडरल गवर्नमेंट जूं जेके सिंध खे ॾिनियूं वञनि पियूं, या ॿियूं काफ़ी स्कीमूं आहिनि जेके सिंध जे मथां ॾिनियूं वञनि पियूं? त इहो कैलकुलेशन मूं वटि एतिरी न आहे, तव्हां वटि हूंदी ज़रूरु, त इहो केतिरो सिंध हुकूमत हिकिड़े साल में अॻे साल खां वठी इहो बार पवणु शुरू थींदो जेकॾहिं सुभाणे इहा अप्रूवल अची थी वञे? अरब जूं स्कीमूं आहिनि जेके मुख़्तलिफ़, जंहिंमें हाणे ट्रांसपोर्ट जूं स्कीमूं बि शामिल आहिनि, ऐं उन जे अलावा अव्हांजो जेको K4 आहे, जेको 150 अरब जो प्रोजेक्ट आहे, उहो सॼो उतो थियणो आहे। RBOD जो जेको रेजिडुअल पोज़ीशन आहे, उहो उतो थियणो आहे। रेणी कैनाल ऐं थर कैनाल जेको चवनि था, इहो उतो थियणो आहे। तंहिंखां पोइ ॿिया केतिरा ई वापदा जी जेके रिसर्च जूं स्कीमूं आहिनि। तंहिंखां पोइ फ्लड कंट्रोल प्रोग्राम, उहो सॼो फेडरल गवर्नमेंट शेयर कंदी आहे। ऐं इन खां पोइ जेकर अॻिते वधी ॾिसूं त नेशनल हाईवे अथॉरिटी, इहे सभु जेके प्रोग्राम जेके सूबनि में कंदा आहिनि, सूबनि में इहे सभु इफेक्ट थींदा। ऐं सिंध खे अॻे ई कुझु घटि आहे, पर उहो सिंध जा तमामु वॾा आहिनि इन में शामिल। ऐं सिंध रिसोर्सिस न हुअण जे करे, कराचीअ जे करे इहे स्कीमूं ओॾे शामिल करायूं हुयूं, त सिंध विल बी द सफरर एट द ग्रेट एक्सटेंट। पर ॿियनि सूबनि जो बि डेफिनेटली वॾो असरु थींदो। पर हैरानी ॻाल्हि इहा आहे त पंजाब इन ॻाल्हि ते एतिराज़ कयो ई कोन्हे, बाक़ी टिनी सूबनि एतिराज़ कयो आहे। छाकाणि पंजाब खे ख़बर आहे त थोरो हुकवार करो, खोके नमूने वठी वेंदा, तंहिंजे करे दे आर नॉट मच इंटरेस्टेड इन दीस थिंग्स। पाकिस्तान में त इहो सॼो जेको आहे सो असांजे लाइ ख़तरनाक थींदो। ठीकु साईं। ऐं इहा हिकिड़ी जेका ट्रेंड आहे, बाक़ी ठीकु आहे, IMF जूं कंडीशन्स आहिनि समाव अदर तव्हां। ऐं तंहिंखां पोइ जेका नसीर ॻाल्हि कई, जेकर सुभाणे हे जेकर NFC जो फार्मूला बि बदिलाइनि था, त पोइ त अञा वधीक असां लाइ नुक़सानदेह थींदो। ठीकु साईं। कुरैशी साहब तव्हांजी महिरबानी। कुरैशी साहब तव्हांजी महिरबानी। नसीर मेमन साहब, थैंक यू वेरी मच, तव्हां जॉइन कयो। नाज़रीन, ॿई महिमान सां गॾु मौजूदु हुआ। अमली तौर ते 1 यूनिट बढ़ण जूं तयारियूं थियनि पियूं, आइन खे पासीरो रखियो वञे पियो, कानून जी का अहमियत न आहे, निगरान हुकूमत जो एतिरो मैंडेट आहे कोन वफ़ाक़ी,
ऐं हू जहिड़े क़िस्म जूं स्कीमूं आणनि पिया, इन सां जेके सिंध खे जेके नुक़सानु अॻिते हली थींदो, ऐं राति पेट में तकड़ में इहे सभु शयूं कनि पिया। न का कंसल्टेशन आहे, न सूबनि खां पुछियो थो वञे। सूबनि में मौजूदु निगरान हुकूमत बि हुननि जूं पंहिंजियूं आहिनि, उन्हनि खां त पुछा करे वठनि घटि में घटि। पर ॾिसो पिया तव्हां ही असांखे ॿुधायो असांजे महिमाननि त कीअं तकड़ करे सिंध जो पाणी चोराइण जी, सिंध जा रिसोर्स चोराइण जी सॼी कोशिशि थिए पई। ऐं इन हवाले सां वधीक तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं जीअं असां वटि कुझु अपडेट ऐं डेवलपमेंट थींदियूं। सुभाणे 2 इजलास आहिनि, ॾिसूं सुभाणे इजलास में छा थो थिए। वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां इलेक्शन जी सूरत हाल ते हिकु ज़िले बाबति ॻाल्हाईंदासीं। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे ॻाल्हाईंदासीं थरपारकर में चूंडनि जी सूरत हाल ते। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी डॉन जे करस्पॉन्डेंट आहिनि इम्तियाज़ धाराणी। इम्तियाज़, छा सूरत हाल आहे? कंहिंजो पलड़ो भारी आहे हींअर थरपारकर में? साॻिया माण्हू, साॻिया चेहरा अचनि पिया या कुझु उते हलचल आहे, कुझु मुक़ाबले जो इम्कान आहे थरपारकर जी 2 क़ौमी असेंबली ऐं 4 सूबाई असेंबली सीटुनि ते? थैंक यू मोहसिन साहब फॉर इनवाइट। मोहसिन साहब, हिन भेरे जेको पोज़ीशन आहे उहो थरपारकर जी इंतहाई डिफरेंट आहे। जेको ॿिनि एने जेको आहे थरपारकर जा एने 214 छाछर नंगर पाकर ऐं डायली जा इलाइक़ा लॻनि था, ऐं उन खां पोइ जेको आहे इस्लामकोट, मिठी, डीपलो ऐं कलोई वारो जेको एने आहे एने 215। हिननि जी तमामु डिफरेंट सूरत हाल आहे। डिफरेंट सूरत हाल माना पाण चई सघूं था त इंतिहाई टफ ॿिन्हिनि ते मुक़ाबिलो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं GDA जा जेके रहनुमा आहिनि उहे जेके मुक़ाबिलो कंदा। इन 214 जी पाण ॻाल्हि कयूं था मोहसिन साहब, हिते मुख़्तलिफ़ जेके बिरादरनि जा वोट आहिनि, उन सां अलावा जेके मुख़्तलिफ़ जेके रूहानी जमायतूं आहिनि उन्हनि सां वोट सलाड़ियल आहिनि। हिते मखतूम शाहमूद कुरैशी हिन भेरे जेको आहे आज़ादु उमेदवार तौरु उहो इलेक्शन विड़ी रहियो आहे। उन खां अलावा GDA जो जेको आहे अब्दुल रज़ाक रामू जेको 2018 जी इलेक्शन में GDA जे प्लेटफॉर्म तां जेको आहे काउंसिल असेंबली जी सीट जा कॉन्टेस्ट कई ऐं पीपुल्स पार्टी जे दोस्त राम खे हारायो। उहो बि जेको GDA जो जेको उमेदवार आहे। उन खां अलावा रूहानी जमायत जो पेशवा जेको आहे पीर अमीर अली शाह जिलानी जमायत जो पेशवा जेको आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जो टिकट ते जेको इलेक्शन विड़ी रहियो आहे। हेसि ताईं जेको सूरत हाल आहे उहो हिते छाछरे डायली जेको पासो आहे, हिते वधि में वधि जेको समेजा बिरादरी, सोरी रामा बिरादरी जो वोट आहे, समेजा बिरादरी जो वोट आहे ऐं नोड़ी बिरादरी जो वोट आहे। ही जेके आहिनि मुख़्तलिफ़ जमायतूं जेके आहिनि, सरवरी जमायत मखतूमनि जी हुजे या जिलानी जमायत हुजे या गोसिया जमात हुजे, हिननि वोटनि में विरहायल आहिनि। रामा कम्यूनिटी जेको आहे हिन भेरे उहो जेको आहे सूबाई असेंबली जे दोस्त अली रामू जेको आहे उनखे पंहिंजो कांटेस्ट करे रहियो, हुन जे ते सपोर्ट करे रहिया ऐं हिते जेको क़ौमी असेंबली ते जेको आहे अब्दुल रज़ाक रामू खे सपोर्ट करे रहियो आहे। इम्तियाज़ मुंहिंजो सवाल इहो आहे, पोइ भेरे त 1 to 1 मुक़ाबिलो हो शाह महमूद कुरैशी जे विच में ऐं अमीर शाह जिलानी जे विच में, पर हिन भेरे जेका अपोज़िशन आहे उहा त विरहाइजी वई आहे। शाह महमूद कुरैशी साहिबु हिकिड़े पासे आहे, रज़ाक राम हिकिड़े पासे आहे, त इहो त इनमें त को मुंहिंजे ख़्याल में अंधे खे बि नज़र अचे पियो त इहे अपोज़िशन जा वोट विरहाइजी वेंदा ऐं अमीर अली शाह जिलानी इनमें क्लियर आहे। बिल्कुलु पाण चई सघूं था त हिन सूरत हाल खां पोइ जेको आहे अमीर अली शाह जिलानी जेको आहे क्लियर आहे, पर शाह महमूद कुरैशी जो जेल में हुजण ऐं पंहिंजो हिते उन लेवल जा जेको आहे खुली वर्क न पिया थियनि, उनजे करे जेको जेके ख़लीफ़ा आहिनि उहो बि रामू कम्यूनिटी ऐं समेजा कम्यूनिटी सां तालुक़ रखनि था। उनजे करे अब्दुल रज़ाक रामू खे हुन लेवल जो जेको वोट जेको आहे उहो शाह महमूद कुरैशी जे हिसे में कुझु वेंदो, पर हेसि ताईं जेको आहे पीर अमीर अली शाह जिलानी जो जेको आहे उहो पंहिंजो हुन सां टफ मुक़ाबिलो आहे। ऐं इहो बि चवनि था त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके आहिनि उहो उते जे मक़ामी उमेदवारनि जा अंदरूनी इख़्तिलाफ़ बि आहिनि ऐं उनजे करे बिलावल भुट्टो ज़रदारी हींअर ताज़ो 3 तारीख़ ते जेको आहे हिननि जी इलेक्शन कैंपेन हलाइण लाइ उहो छाछरो में जलसे जो आम जो ऐलान कयो आहे ऐं उनजे करे ही सूरत थोरी आहे जेको आहे चई सघिजे थो त इंतिहाई टफ मुक़ाबिलो आहे। ॿी जेका सीट आहे मिठी इस्लामकोट ऐं कलोई वारी जेका सीट आहे क़ौमी असेंबली जी, डॉक्टर महेश मलानी साहिबु खटींदा आया आहिनि, उते अरबाब रहीम सां डायरेक्ट मुक़ाबिला, उते PTI जो कैंडिडेट बि आहे। त तव्हां सम्झो था त अरबाबनि जा जेको वोट आहिनि उहे जॾहिं डिस्ट्रीब्यूट थींदा अरबाब लुत्फुल्ला जा ऐं अरबाब ग़ुलाम रहीम जा, त उहो ज़ाहिर पीपुल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो इन सीट ते बि।
मोहसिन साहब हिन भेरे सूरताल ईअं आहे त अॻे भेरे अरबाब जेको आहे उहो अरबाब जो अरबाबनि सां मुक़ाबिलो हो। हिन भेरे इहे रूमर्स हलनि पिया त अरबाब ज़ताउल्ला जेको अरबाब लुत्फुल्लाह जे साम्हूं बीठो हो उहो पंहिंजो वर्क मुहिम जेको आहे उहो उन लेवल जी लुत्फुल्लाह जे साम्हूं न हलाए रहियो आहे। चवणु ज़रिया इहा ॿुधाइनि था हू सरेंडर करे चुको आहे लुत्फुल्लाह जे अॻियां ऐं हू लुत्फुल्लाह जे चाचे अरबाब रहीम जा जेके आहिनि हू वर्क करे रहियो आहे। ताज़ो महेश मलाणी जेको इलेक्शन कंटेस्ट करे पाकिस्तान पीपल्स पार्टी ते उन्हनि बि मुख़्तलिफ़ जलसनि में इहो चयो त जेके असांजा मुखालिफ़ जेको आहे हिन तरह जा पंहिंजो वर्क करे रहिया आहिनि। उनजे करे हिन भेरे जेको अरबाब रहीम जो मैदान में ईअं बीहण ऐं उनजो वर्क मुहिम तेज़ करणु उनखां पोइ जेको आहे अरबाब जो जेको कम्यूनिटी जा वोट आहिनि नोड़िया कम्यूनिटी जा वधीक आहिनि उहो ईअं लॻे पियो। जी 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 हिनमें इम्तियाज़ हिकिड़ी ॿी शइ हाणे हिकिड़ी सूबाई सीटनि ते ॿिनि ते हलंदासीं। जेका नंगर पार्कर वारी सीट आहे उते अरबाब अनवर ऐं कासिम सिराज सूमरो में मुक़ाबिलो आहे। कासिम सिराज उतां अॻे ई खटे चुको आहे त सम्झो था अरबाब अनवर नंगर पार्कर वारी सीट तव्हां ॿुधो आहे हिन दफ़े काफ़ी महिनत करे पियो ऐं कासिम सिराज सूमरे खे काफ़ी टफ टाइम मिलंदो हिन सीट ते। बिल्कुलु चई सघिजे थो त अरबाब अनवर जी जेको हिन भेरे वर्क मुहिम आहे उहो इंतिहाई तेज़ आहे ऐं पाण इहो बि चई सघूं था त बल्दियात जी इलेक्शन में टाउन कमेटी नंगर पार्कर आहे उहो PTI जेको हिननि जो इत्तेहादी अरबाबनि जो हू खटे आहिनि। मोहम्मद रहीम कोसो उहो बि वर्क मुहिम हलाए रहियो आहे आज़ाद उम्मीदवार आहे। कोसो बिरादरी जो गनी खान कोसो त अॻे इलेक्शन में पीपल्स पार्टी सां गॾु न हो आज़ाद कैंडिडेट बीठो पर ॿियो खोसा बिरादरी जा वोट आहिनि मेघवाड़ बिरादरी कोहली उहो हिन भेरे अरबाब अनवर खे सपोर्ट करे रहिया आहिनि ऐं हिन भेरे हिन ते इंतिहाई दिलचस्प मुक़ाबिलो पंहिंजो थियण वञी रहियो आहे। पाण चई सघूं था त कासिम सिराज सूमरे सां माण्हुनि जूं हुते शिकायतूं आहिनि त पंहिंजो कासिम सूमरो जेको आहे उन्हनि उन लेवल जो डिलीवर न करे सघियो आहे पर हिन भेरे जेको अरबाब अनवर जी जेको वर्क मुहिम आहे उहो इंतिहाई तेज़ आहे ऐं चई सघिजे थो त हिन भेरे जेको आहे का जेको आहे हिकिड़ी अलॻि जेके नतीजा इम्तियाज़ तव्हांखां आख़िरी सवाल मुंहिंजो इस्लाम कोट जी सीट ते हूंदो। जेका इस्लाम कोट वारी सीट आहे फ़कीर शेरमन साहिब जे साम्हूं लजपत भील हिकिड़ो मज़बूत उम्मीदवार थोरो साम्हूं आयो। तव्हां सम्झो था त भीलनि जा सभु वोट लजपत ॾांहुं वेंदा या उहे भीलनि जा वोट जीअं अॻे टुटा ऐं फ़कीर शेरमन साहिब खे मिलिया त इहे भीलनि जो वोट जॾहिं जेकॾहिं गॾु थी वियो त इहो लजपत खे फ़ाइदो ॾींदो? बिल्कुलु मोहसिन साहब लजपत जो वोट जेको आहे भीलनि जो वोट जेकॾहिं लजपत खे सॼो या ॿी जेको मिनारिटीज़ जो वोट जेकॾहिं लजपत जे खाते में वञे थो त लजपत खे फ़ाइदो आहे। ॿियो जेकॾहिं हिते अपोज़िशन में जेके लजपत ऐं अरबाब खान साहब तुगाची जेके आहिनि उहो हिकिड़ो GDA जेको आज़ाद उम्मीदवार जेकॾहिं हुननि जो हिकिड़ो गॾिजण आहे उहो जेकॾहिं त फ़कीर शेर मोहम्मद खे टफ टाइम मिली सघे थो पर जेकॾहिं ॿ उम्मीदवार बीठा आहिनि मिसाल आहे अरबाब खान साहब तुगाची फवाद रज़ाक ऐं लजपत जेके ॿी पंहिंजो मुखालिफ़ आहिनि पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ इलेक्शन मुखालिफ़ विढ़नि था जेकॾहिं हू अलॻि अलॻि ॿियनि जे करे हिन भेरे फ़कीर शेर मोहम्मद खे फ़ाइदो थींदो सिधो हुनजे करे त हुननि ॿिन्हिनि जा मुखालिफ़नि जा जेको आहे वोट टुटनि था ऐं उहो पीपल्स पार्टी ॾांहुं फ़ाइदो थिए थो। इम्तियाज़ वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन असां कोशिशि कईसीं त जेके बि थरपारकर ज़िले जूं सीट्स आहिनि उन हिकिड़ी हिकिड़ी सीट ते एनालिसिस तव्हां पेश कयूं। इम्तियाज़ धाराणी सीनियर करस्पॉन्डेंट आहिनि डॉन जा थरपारकर मां उहे असां सां गॾु हुआ। मोहसिन बबर खे जो प्रोग्राम इजाज़त ॾींदा सदाईं गॾु।